तू ही तू तू ही तू तू ही तू तू ही तू केड़ा हाल अथव? सब ठीक कयो? मां एकदम मजे में मस्त। मां बिल्कुल ठीक आहियां। तव्हां सभु कीअं आहियो? मज़े में मज़े में। ॿियो कीअं पई हले तयारी नवरात्रनि में गरबनि जी? सभिनी वटि गरबा थींदा हूंदा न? न असां हिते त गरबा नथा थियनि। हिते बि ॿुधियो त नाहे उल्हासनगर में कुछ गरबा वग़ैरह थियनि था। हिन दफ़े शायदि काननि हिते बि। हाँ, गरबा ऐं डांडिया हिते बि थींदा आहिनि, पर कुछ मज़े जा कोन थींदा आहिनि। अरे पोइ चिंता छो था कयो? तव्हांखे त ख़बर आहे गुजरात में वर्ल्ड फेमस गरबा थींदा आहिनि। तव्हां गुजरात हली अचो, असांजे अहमदाबाद में अचो, हिक खां हिकु ज़ोरदार गरबा थींदा आहिनि सभिनी हंधि। अरे नंढपिण खां ॿुधंदा था अचूं कि अहमदाबाद जा गरबा त ज़ोरदार हूंदा आहिनि। कमलेश जी असां ज़रूरु ईंदासीं हिकु भेरो। पर लॻे थो तव्हां सभिनी खे ख़बर कान्हेव, हिन भेरे कटनीअ में बि गरबा महोत्सव थिए थो पियो। अच्छा, उहो त ॾाढी सुठी ॻाल्हि चई थी आहे। अरे वाह, हे त असांजो सौभाग्य आहे। जी, साईं प्रकाश शाह जे आशीर्वाद सां साईं रोशन शाह हिन दफ़े तू ही तू गरबा महोत्सव ऑर्गेनाइज़ कयो आहे। ऐं सभ खां सुठी ॻाल्हि त इहा आहे कि 1 तारीख़ खां 12 तारीख़ ताईं उते पहिरियों प्रैक्टिस कराइण वारा आहिनि ट्रेनर्स। ऐं 13 ऐं 14 तारीख़ मेन फंक्शन आहे जंहिंमें असां बि पार्टिसिपेट करे सघंदा आहियूं ऐं तमामु इनाम बि खटी सघंदा आहियूं। हलो हिन दफ़े प्रोग्राम ठाहियूं था, सभु गॾिजी था हलूं कटनी ऐं तू ही तू गरबा महोत्सव में असां बि पार्टिसिपेट था कयूं। हा हा, पोइ उते ई हलो न। साईं जन जो दर्शन बि थी वेंदो ऐं गरबा जा गरबा थी वेंदा। साईं रोशन शाह कटनीअ वारनि कराया आहिनि। अरे वाह, पोइ सोचो छा था, हलो हलूं था पिया। गरबे जा गरबा बि थी वेंदा ऐं साईं जन जो दर्शन बि थी वेंदो। पोइ इन बहाने हलंदासीं कटनी, साईं जन जो दर्शन बि कंदासीं ऐं गरबा महोत्सव में भाग बि वठंदासीं। हलो हलो, देर छा जी आहे। जल्दी फॉर्म घुराए करे भरूं था ऐं जल्दी इहो अटेंड था कयूं। हलो हलो, हा, ॾाढो मज़ो ईंदो। तू तू ही तू ही तू